वरी असीं गाॾी में वेही एयरपोर्ट कराची पहुता आहियूं, वरी जहाज़ में वेही सिधो इस्लामाबाद हलिया विया आहियूं। उते असंदर्स ॿियो आहे, टाए बाए पातल आहे, ॾाढो ज़बरदस्त। हुतां जे अदीबनि शाइरनि सां हुनजी गुफ़्तगू कचहरी। शाइर तो कहर जो, कमाल जो। मां सम्झां थो त सिंधी शाइरी जे नगर में जेको अलॻि थलॻि सुञाणप ऐं पंहिंजो लहजो ऐं पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो ख़्यालु ऐं थाट जेकॾहिं कंहिंजे नसीब में आयो, असांजे हमअसर शाइरनि में हसन दर्स उन्हनि मां हिकिड़ो आहे। हसन दर्स बिल्कुलु पंहिंजी अलॻि सुञाणप पैदा कई नज़्म में, ग़ज़ल में ऐं शाइरी जे हिन सॼे सफ़र में। सो ईअं विचां विचां ॻाल्हियूं यादि आयूं, अवां सां वंडींदुसि विरचींदुसि पियो। अञा हसन जा जहिड़ा जेके मूं ॾिठा, हसन मूंखे पंहिंजी शाइरीअ जो मुशाहिदो बि करायो। यानी मूंसां गॾु सफ़र में कॾहिं कॾहिं पुछंदो हुउसि त यार ही नज़्म तो कीअं लिखियो, त वॾा वण ॻोठ तुंहिंजे जा ढिघा पाछा मिटी चीकी, सुरीली सींड तुंहिंजी आ निडाको निम जो वण आ, अखियूं कंहिं जवान औरत जूं। उन ई साॻे ॻोठ में मूंखे चईंदी दुधड़ धूड़ रस्ता ॾिसीं थो, ही निमनि जा वण ॾिसीं थो, ही इन ई पस मंज़र में आहे। हल त हाणे तोखे 700 साल पुराणो तोखे क़ब्रिस्तान ॾेखारियां जेको मशाइख़ो थी में आहे। चई हिननि खे ॾिसी मूं चयो हो त पुराणियूं पट ते पवंदड़ भितियूं भुरंदे बि भुणकनि थियूं। भितियुनि जे भुरंदे ऐं भुणकण जो जेको ख़्यालु, इहो हसन दर्स जो कमाल आहे। सो या वरड़नि जे ॻोठ वठी हलियो, जेका या सिट आहे त पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो। बख़ुदा मूंखे ख़बर न हूंदी त वरड़ आहे छा। वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जे त ऋण रड़े थो पियो। पोइ हिकिड़े ॾींहुं बदीन मां या एफेक्स छिके वञी वरड़नि जे ॻोठ निकितासीं। हसन दर्स जो हिकिड़ो कमाल इहो त जंहिं ॻोठ, जंहिं माग, जंहिं फ्लैट ते, जंहिं कमरे में जिते बि रही आयो हिकिड़ी राति, पोइ त माना उन्हनि रुगो हसन हसन वेठे कई, पे हसन खे यादि कयूं। सो इहे वरड़नि वटि राति जो जॾहिं पहुतासीं त आउं हैरान आहियां, ॻोठ जा ॿहिराड़े जा माण्हू सवेर सुम्हण वारा, उतां अॻिते हिकिड़ो कुराड़ो उनखे उथारी, उन अखियूं मेटे ॾिसी रड़ कई, अड़ी मुर्शिद हसन अची वए। हो असां सां मिली भॻो, वरी ॻोठाणनि खे चई उहा राति जो सभु उथी आया। पोइ ख़बर पई त हसन हिते को महीननि जा महीना रहंदो आहे हिननि वरड़नि वटि, ऐं ॾींहं जो वञी स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदो आहे, ऐं शाम जो हिननि सां कचहरी बि कंदो आहे, ऐं सोमरस बि पीअंदो आहे। सो बहरहाल हाणे अचूं था, अली आकाश सां बि पहिरीं मुलाक़ात हसन दर्स मूंसां कराई। आउं चाहींदुसि त अली आकाश तव्हां हिन सुहिणे शाइर खे कीअं ॾिठो ऐं कुझु यादियूं असां सां वंडियो विरछो। अली आकाश। वॾी महिरबानी गुलशन साहब। सो वॾी महिरबानी। असल में हसन ऐं असां हिते ई गॾु हुआसीं हैदराबाद में, ऐं मूंखे यादि आहे त जॾहिं 90s जे पछाड़ीअ में आउं हैदराबाद में आयो हुउसि त हसन उन वक़्तु उनजो तमामु घणो नालो हो हैदराबाद में, ऐं उनजी हाक हुई। ख़ैर असां बि आया हुआसीं उतां कंबर मां, त पोइ इहो थियो त हिते आयासीं त हिकिड़ी कचहरी थी, उहा जामी चांडे साहब जे घर में थी। उते सरदार शाह बि हो ऐं हसन पंहिंजो जामी बि हो ऐं कुझु ॿिया दोस्त बि हुआ। उन में सरदार शाह कुझु हसन जा नज़्म ॿुधाया, त उन जो तबसरो उन ते ईअं कयो सरदार शाह त अहिड़ो शाइर आहे जेको तस्वीरूं पियो कढे पंहिंजी शाइरीअ में। त मूं बि पंहिंजी शाइरी ॿुधाई। बहरहाल पोइ हाणे किसो डिघो आहे, पर हाणे उनखे मुख़्तसर ईअं था करियूं, त पोइ उते उहो मूं बि ईअं ॻाल्हि चई, मूंखे यादि आहे। ऐं अली ज़ाहिद बि असां सां उन में सफ़र में गॾु हो, त मूं चयो हाणे ठीकु आहे हसन जा, हाणे आउं बि लिखंदुसि, नज़्म लिखंदुसि। ऐं ग़ज़ल मूं उन वक़्तु लिखिया हुआ। मूंखे पहिरीं उन खां पोइ मूं 2-3 ॾींहं अंदरि वरी पोइ वरी असांजी जॾहिं मुलाक़ात थी त मूं नज़्म लिखिया। ऐं पोइ पहिरियों नज़्म जेको मूं लिखियो उहो अली ज़ाहिद उन वक़्तु मूंसां गॾु हो,
त असीं परदेस जा पंछी रुलूं था देस तुंहिंजे में। असां वेठा हुआसीं ही कराची जो जेको हाईवे आहे उन जे मथे मोरी ते ज़ाहिद ऐं मूं चयोमांसि हाणे वक़्तु थी वियो आहे हलूं, नज़्म पाण खे फेर करिणो आहे। उते ई ज़हन में अची वियो। त इहो हसन जो इम्प्रेशन हो। ऐं त चवां त असां जॾहिं हुते आयासीं हैदराबाद में, त उहो इस्टेब्लिश्ड अॻ में हिकिड़ो शाइर हो। असां पंहिंजे कमरे पस मंज़र मां हिते आयासीं। असां उतां जा पांजीपर में वॾा शाइर हुआसीं। पोइ हिते असांजी वरी पोइ दोस्ती थी ऐं हसन सां असां जिते मूं जॉइन कयो इबरत मैगज़ीन में जॉइंट एडिटर तौरु, उन खां अॻु में उनजो एडिटर हसन दर्स हो। त असां उन्हनि ऐं मज़हर लगारी तस्लीम ज़ौर साहिबा उन में हुआ। पोइ उन्हनि जी जाइ ते वरी पोइ वरी असां आयासीं ऐं पोइ वरी हसन सां असांजी ॾाढी वेझड़ाई बि रही। उनजो जेको कासमाबाद में जो घरु हो ऐं मुंहिंजो जेको फ्लैट हो उन में बि को बि फ़र्क़ु न हो। असां थोरी ई विथी ते हिक ॿिए सां असांजो उनजो मिलणु हो। त इहो हो। ऐं आख़िर में त असां जेको हैदराबाद टाउन में गॾु बि रहियासीं। मतिलबु हुनजो हसन जो घरु ऐं मुंहिंजो घरु गॾु आहे। त इहे सॼो इहो हिकिड़ो सफ़रु आहे डिघो। ऐं थी सघे थो अव्हांजी उन में एतिरी दिलचस्पी न हुजे, पर हिकिड़ियूं यादगिरियूं आहिनि जेके अव्हां सां वंडियूं था। पर कुझु ॻाल्हियूं ॾाढियूं अहम आहिनि। त जीअं बख्शण साहब ॻाल्हि कई त हू पंहिंजी तबियत ऐं मिज़ाज में हिकिड़ो अलॻि माण्हू हो। मिसाल तौरु मूंखे हिकिड़ी हुनजी यादि थी अचे त जॾहिं मुंहिंजे फ्लैट ते आयो, मूंसां गॾु सलीम जुनेजो बि रहंदो हो, त बिजली बंदि हुजे ऐं उहे असांजा हिकिड़ा छुड़वाक ॾींहं हुआ 2000 या 99 जी ॻाल्हि आहे। सो हीअ आयो पहिरियां त गर्मी ॾिसी विंझी आयो। पोइ वरी उते हिकिड़ो टुवाल पियो हो पोतड़ो, उहो ॿधी उते करे उते वेठो जीअं यार हिते तव्हां दोज़ख करे वेठा आहियो। पोइ असां वरी कचहरी ईअं कई। त अहिड़े क़िस्म जो उहो माण्हू हो। त वॾी महफ़िल में वॾो माण्हू हो, पर मिटी जे माण्हुनि सां हू रंग में रंगजी हलंदो हो। हिकिड़ी उन में तमामु वॾी ख़ुशूसियत हुई। ऐं हसन जे लाॾाणे खां पोइ ॼण हसन जी हिकिड़ी फ्रेंचाइज़ खुली वई ऐं हर हिकु माण्हू इहो दावा करणु लॻो त हसन हिन जो दोस्त हो, हिन जो दोस्त हो, हुन जो दोस्त हो। ऐं कई अहिड़ा माण्हू जिन खे हसन सख़्तु नापसंदि कंदो हो, उहे बि हुनजी दोस्ती जी दावा करणु लॻा। इहा हुई। असां मूं कॾहिं बि कोन चयो, चवंदो असां हुन सां गॾु रहियासीं जेका सूरत हाल हुई, पर इहा हिकिड़े माण्हू जो पोरियो बि हो। ऐं असांखे एॾी ख़ुशी पई थिए, हक़ीक़त इहा आहे त असां जेके बि हमअसर शाइर आहियूं ऐं उन्हनि मंझां ई पोरिया सभिनी कया। लिखियो बख्शण बि हूंदो, अली ज़ाहिद बि लिखियो, मज़हर लगारी बि लिखियो, मूं बि लिखियो, अमन सोलंकी बि लिखियो। ईअं अव्हां ॾिसंदो त हिकिड़ी डिघी कतार आहे जेका हसन सां गॾु उन जे दौर में उन्हनि सां गॾु मौजूदु हुई। पर उन्हनि मंझां हसन जे जीअं माण्हू जी थींदी आहे साहित तमामु घणी आहे। लिखे हर को थो, पर हुनजो पंहिंजो माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी ख़ुशबू थिए थी। हुन माण्हू जी ख़ुशबू अलॻि हुई जंहिं माण्हुनि खे तमामु घणो अट्रैक्ट कयो पंहिंजो पाण ॾे। अंग्रेज़ जीअं शाइरी आहे, अंग्रेज़ शाइरी में अव्हां ॾिसंदा त हिकिड़ी गैलेक्सी आहे। विलियम ब्लैक हूंदो, उते कोलरिज हूंदो, उते शेली हूंदो, उते कीट्स हूंदो, वर्ड्सवर्थ हूंदो। पर अव्हां ॾिसंदव त अंग्रेज़ जेको माण्हू आहे उहो लॉर्ड बायरन सां हिकिड़ी ग़ैर मशरूत मोहबत कंदो। चवंदा शाइर आहे त लॉर्ड बायरन आहे। ऐं उहो बि ईअं ई हसन वांगुरु जवानी में गुज़ारे वियो। उहो बि सैरनि सफ़रनि में, सामूंडी सफ़रनि में। आख़िर में त जेका यूनान जी, ग्रीक जी जेका आज़ादी जी वेड़ हुई, उन जे लाइ हुन पूरो हिकिड़ो जहाज़ ख़रीद कयो। लॉर्ड हो, नवाब हो, ऐं उनजी हुन सुपह सालारी पे कई। ऐं उन दौरान हुनखे बुखार थियो जंहिंमां हू न चढ़ी सघियो ऐं गुज़ारे वियो। ऐं हुनखे तमामु घणी जीअं हिकिड़ी अनकंडीशनल जीअं मोहबत मिले त उहा हसन खे पई। ऐं उन में जी शाइरी में बि माण्हू आहे, उन में धरती जी ॻाल्हि आहे, धरती जा मंज़र आहिनि। ऐं इन जो सबबु इहो बि आहे, हुनजो किरदार बि आहे। सभिनी मिटी जे माण्हुनि सां मिटी थी हलणु, सभिनी माण्हुनि खे गॾु खणी हलणु, सभिनी खे हिकु जेतिरो खणी करे हलणु। ऐं महल जो माण्हू हो हसन पंहिंजे किरदार में। महल अव्हां जे मथां हूंदी, अव्हां हुनखे सॾु कंदव त उहो अव्हां वटि अची पहुचंदो। किथे बि आहे, चवंदो किथे आहीं, छा मसइलो, आउं पहुचां पियो।
त इहा जेका हुन में ख़ुशूसियत हुई, शाइर बि भलो हो, किरदार में बि तमामु ज़बरदस्त हो, ऐं पंहिंजी तबियत में खुलियल हिकिड़ो आज़ादु ख़्यालु माण्हू हो। ऐं समाजी जेके टैबूज़ आहिनि, जेके बंदिशूं आहिनि, उहे ई हसन सोचींदो ई न हो। हसन बिल्कुलु मुख़्तलिफ़ माण्हू हो ऐं मुख़्तलिफ़ ज़िंदगी हुन गुज़ारी, मुख़्तलिफ़ हुन शाइरी कई ऐं हुन पंहिंजो मुख़्तलिफ़ असरु छॾियो। महिरबानी। महिरबानी अली आकाश। अली ज़ाहिद, तव्हांजो बस हिन सां मुलाक़ातूं पाण त हिकिड़ी ज़बरदस्त यादगार डॉक्यूमेंट्री बि गॾिजी ठाहीसीं हसनदर्स जे नाम। कीअं महसूसु कई हसन खे एज़ ए शाइर, एज़ ए शख़्स? हलो, हसन उहो माण्हू हुयो जंहिं वटि हिकु गहरी अखि हुई। हू जंहिं माण्हू सां मिले पियो हुनजो अंदरि पढ़ी पियो वरितो हुन। तॾहिं त हुन चयो त हर माण्हूअ जे मन में हिकु घोड़े जी टापोली आहे। हू हर माण्हूअ जे मन जे अंदरि जेका घोड़े जी टापोली आहे, इस माइक का थोड़ा आवाज़ बढ़ा दो इसमें। हर माण्हूअ जे मन में जेका घोड़े जी टापोली हुई हुन ॿुधी पियो वरिती। वाह। तॾहिं त हुन चयो त सारी सिंध प्रिय जो पाचो। सारी सिंध हसन सां मुलाक़ातूं जेतोणीकि एतिरियूं घणियूं न हुयूं असांजूं। अली आकाश सां गॾिजी करे तक़रीबन वेंदा हुआसीं। फ्लैट जे भरिसां ई हुनजो घरु हूंदो हुयो, हुते मुख़्तसिर कचहरियूं थियूं। 3-4 कचहरियूं अहिड़ियूं आहिनि जेके माना यादगार आहिनि ऐं उहे ॾाढियूं तफ़सीली कचहरियूं आहिनि। उन में हिकिड़ी सिंध टीवी जी ऑफिस में मां कंहिं कम सां अॻे वियुसि त हुते हसन वेठो हुयो। मूंखे जीअं ॾिठई माना चई वञो जवान उथी पियो, भाकुर पाए, उन मिलण जो अंदाज़ इहो हूंदो भाकुर पाए आहियूं। यार मां तोखे ॻोल्हियो पिए। मां चयो ख़ैरु आहे। यार तो सां 2-3 दफ़ा कचहरी थी आहे जंहिंमें असांजो जेको डिस्कशन थियो आहे फ़न जे हवाले सां, ख़ासि तौर ते जेको राग जे हवाले सां, गायकी जे हवाले सां, त सिंध टीवी ते मुंहिंजो प्रोग्राम पियो हले जंहिंमें हू जज हुयो प्रोग्राम में। जी जी। उन जे हवाले सां पंहिंजी राय ॾे त उहो कीअं आहे, तोखे कीअं थो लॻे, तूं हिकु ॾिसंदड़ जी हैसियत सां माना उन कीअं थो ॾिसीं, मुंहिंजो जेको किरदारु आहे उन में केतिरो सघारो आहे। ऐं पोइ मूं उन सां उन ते डिस्कशन कयो ऐं असां तफ़सीली ॻाल्हायोसीं जंहिंमें हुन जा जेके फ्लॉज़ हुया उहे मूं हुन सां डिस्कस कया, जेके हुन माना उन ते सहमत थियो त वाक़ई इहे तुंहिंजे जेके पॉइंट्स तो रेज़ कयूं इहे सही आहिनि। उनखे अलावा जॾहिं असां हसन खे एज़ अ शाइर ॾिसूं था, जॾहिं आकाश जी ॻाल्हि कई असां जीअं नवां हैदराबाद में आया हुआसीं त चंद नाला हुया जेके असांजे अॻियां तमामु घणा मशहूरु हुया, उभरियल हुया, जंहिंमें हसन दर्स हुयो, तव्हांजो नालो हुयो, मज़हर लिगारी हुयो। त इन्हनि माण्हुनि सां हिकु मिलण जो हिकिड़ो शौक़ु हुयो तव्हां सां सभिनी सां, त इन्हनि सां मिलजे, कचहरियूं कजनि। पोइ जॾहिं हसन सां मुलाक़ात थी उन सां माना असांजो जेको क्रेज़ हुयो, मूंखे त उनजी शाइरी सां घणी ॿुधऊं, पर हू घणे क़दुरु लवाए पियो शाइरी ॿुधाइण खां, उनजी कोशिशि त माना असांखे खोले, शायदि उनजो तरीक़ो हुयो, उनजो अंदाज़ हुयो, कोशिशि कंदो त पंहिंजी शाइरी घटि ॿुधाईंदो। उनजो अंदाज़ हुयो त माना अॻिले खे पहिरीं मां ॾिसां त हू केतिरी कैपेसिटी में आहे, हुनजी केतिरी अप्रोच आहे, उन खां पोइ पाण उन्हनि ते शयुनि ते ॻाल्हाईंदासीं। पोइ जॾहिं हू मुतमइन थींदो हुयो त पोइ शाइरी ते ॻाल्हाईंदो बि, शाइरी ॿुधाईंदो बि हुयो, शाइरी ॿुधंदो बि हुयो। कोशिशि कंदो पहिरीं असां खां ॿुधे, ॿियनि खां ॿुधे, बाद में पाण ॿुधाईंदो हुयो। ॿी ॻाल्हि अली ज़ाहिद उन में इहा हूंदी हुई, मूंखे अक्सर चवंदो हो त जेका शाइरी आहे उन ॾांहुं असांजो रवैयो संजीदा हुअणु घुरिजे ऐं इंतिहाई एतिराम वारो हुअणु घुरिजे। जिते किथे इहा शइ जेका आहे साईं न विराए सघिबी आहे। इहो हिकिड़ो ख़ासि मौक़ियो हुजे, ॿुधण वारो सुठो हुजे त उते पढ़िजे। बाक़ी कचहरी कभी टहक ॾिबा। हा, हू पंहिंजी शख़्सियत में केतिरो बि आवारा हुयो, छा बि हुयो, पर शाइरी ॾांहुं ॾाढो संजीदा संजीदा हुयो। पर जॾहिं शाइरी ते ॻाल्हाईंदासीं त हू हिकु अकाबर, हिकु पढ़ियल लिखियल, हिकु मोतबर शाइर वांगुरु ॻाल्हाईंदो हुयो ऐं न सिर्फ़ु पंहिंजी शाइरी पर घणे क़दुरु ॿियनि जी शाइरी ते जेका शाइरी ॿुधंदो हुन ते तफ़सीली ॻाल्हाईंदो बि, राय बि ॾींदो हुयो। बिल्कुलु। पहिरीं जेका मुलाक़ात मुंहिंजी हसन सां थी हुई माना इबरत ऑफिस में, अख़बार में, मैगज़ीन में, मां बि असिस्टेंट एडिटर हुयुसि हुते। हीअ आयो त मां ॾिठो हसन आयो आहे, मां सुञातो त हीअं मिलियो सभिनी सां, सभई हिन सां मिलिया। पोइ जॾहिं मिलंदो जॾहिं असांजी टेबल ते आयो त मां उथी बीह ऐं इज़त सां एतिराम सां मिलियुसि हुन सां, त हू मूंखे भाकुर पाए मिलियो। त मूंखे चई बाबा तव्हांजो नालो छा आहे? मूं चयो मूं साईं अली ज़ाहिद।
त मूंखे ॿीहर भाकुर पातो हुन। मूं चयो तव्हां मूंखे सुञाणो था? चई बाबा छो न सुञाणा, अली आकाश ऐं अली ज़ाहिद माना नवां उभरंदड़ नाला आहिनि ऐं उहे असांजे जेको आहे सो दिलि में रहनि था। ऐं पोइ हू अचे भरिसां वेठो ऐं काफ़ी देरि असांजी कचहरी रही। उन खां पोइ इहो सिलसिलो हलियो। पर हसन सां जेका तफ़सीली कचहरियूं करण जी, तफ़सीली रौलाकियूं करण जी जेका ख़्वाहिश हुई उहा ॼण त अध में रहिजी वई। उहा ॼण त अधु ख़्वाहिश तॾहिं पूरी थी जॾहिं असां पाण डॉक्यूमेंट्री ठाहीसीं ऐं पोइ हुनजे ॻोठु वियासीं, हुनजी मज़ार ते हाज़िरी भरीसीं, हुनजे भाइरनि सां ॿियनि दोस्तनि सां जॾहिं असां डिस्कशन कयोसीं, ईअं पियो लॻे ॼण त हसन असां गॾु आहे ऐं चीच खां वठी असांखे हलाए पियो त बाबा हाणे ही शयूं जेको आहे मुंहिंजो कवर कंदा हलो। त उन डॉक्यूमेंट्री दौरान तमामु घणियूं जेके आहिनि शयूं असांजूं तमामु असांजे साम्हूं आहिनि। ज़बरदस्त। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जीअं अली आकाश ॿुधायो त हसन जे वञण खां पोइ काफ़ी दावेदार अची विया। अली आकाश खे बि उन्हनि नालनि जी ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे। वाक़ई पंहिंजे जीअरे हसन उन्हनि खे सख़्तु नापसंदि कंदो हो, नाला नथा वठूं, पर सही माना में आउं हिन ॻाल्हि जो गवाह आहियां त हुन जा महबूब दोस्त हिकिड़ा हुआ नाला, उन में हिकिड़ो हसन मुश्तबा ऐं ॿियो आहे शाहिद भुट्टो। उन्हनि सां मिलण में उनखे तमामु घणो शौक़ु इश्क़ु हूंदो हो कचहरी करण जे लाइ। मूंखे यादि आहे त असीं सिंधी यूनिवर्सिटी हलिया वेंदा हुआसीं, यार शाहिद सां अॼु कचहरी था करणु हलूं, शाहिद भुट्टो सां वेहबो, फिलासफ़ी, अदब, शाइरी, फिल्मूं, हू असांखे रिकमेंड कंदो त हीअ फलाणियूं फलाणियूं हीअ फिल्मूं ॾिसो, हिन केॾियूं शाहकार फिल्मूं आहिनि, हुननि जा पस मंज़र ॿुधाईंदो। हसन मुश्तबा त माना हीअ जे वेहंदा हुआ त पोइ सॼी राति गुज़री वञे हिननि जी कचहरी न खुटंदी हुई। अहिड़े नमूने सां बहिराड़ी जा कुझु माण्हू हुन जा तमामु घाटा दोस्त हुआ। बाक़ी हसन अॾींदड़ बि हो। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हुन जॾहिं बि जेका शइ सोची उनखे इंतिहाई अवरचाई सां, महिनत सां, सचाईअ सां ऐं पंहिंजे जज़्बे सां ठाहे अॾे उनखे रास कयईं। मिसाल तौरु जॾहिं उनखे ख़्यालु आयो त सिंध टीवी ठाहिणी आहे, इहो नालो बि हसन ऐं असां ॿिन्ही रखियोसीं, मूंखे उतां ज़ोरी इस्तीफ़ा ॾियारियईं KTN मां। त मूंखे यादि आहे त हसन दर्स 2 खां 3 महीना लॻातार पंहिंजे सभु ॾींहं राति हुन में सीड़ाए छॾी। करिणो आहे, हिनखे बिहारणो आहे, इदारो ठाहिणो आहे। बख़्शण असां न हूंदासूं, ही इदारा हूंदा, माण्हू ईंदा, हिननि में जेको आहे सो नवां नवां टैलेंट, नवां ऐं रोज़गार बि थींदा। वरी जेकॾहिं अचे हिकिड़ो सिंधी अदबी फोरम ठाहियोसीं, चई यार हिनखे बि ठाहिणो आहे ऐं मिलीनियम मुशाइरो कराइणो आहे। हिकिड़ो शाहकार ऐं शानदार मिलीनियम मुशाइरो असां करायोसीं हिते हैदराबाद में। उन जूं यादूं आहिनि। उहे उनखे कीअं ऑर्गेनाइज़ करे वियो हुयो, अणहूंद असां सभई फुकरा माण्हू, असां मूंसां त इहा हालत हूंदी हुई जो थोरो घणो रेडियो तां चेक मिलंदो, पोइ आउं हिननि सां अची वेहंदो हुउसि कचहरी में, सरदार शाह जे हिन GR कॉलोनी में कॾहिं वेंदा हुआसीं, कॾहिं किथे। पोइ हा, हिकिड़ो ॿियो असांजो यार गुज़ारे वियो, यासिर काछेलो, उन सां उनजी तमामु गहराई ऐं वारी दोस्ती। पोइ थींदो ईअं हो जो आउं ख़ालिद पैसा जेके FX जा हूंदा हुआ, पेट्रोल जा, उहे उबदाणे में लिकाए छॾींदो हुउसि। मूंखे ख़बर आहे त हे जड़ती वठंदा ऐं सभु हलिया वेंदा। हिकिड़े ॾींहुं थियो ईअं जो सॼी राति जेको हालो मुंहिंजो, ऐं हे रेडियो जा 100-200 रुपए चेक ते छा गुज़ारो, उहो ज़मानो इहो 1979-88 जी ॻाल्हि आहे। हिकिड़ी राति सुबुह जो आउं उथी उबदाणे मां मुंहिंजो पैसा कढां थो, हे हसन पोयां अची वियो, हेॾो डिघो आउं कदे छोटो, पोयां अची हीअं करे ॾिठईं जी छा थो करीं? मुंहिंजो न मिड़े ईअं मिड़े थोरो करे, चई न कुझु न कुझु करीं थो। त ज़ोरी साईं मूंखे दसे ऐं सभिनी ते ऐलान कयईं, सरदार शाह वारनि खे, ॿियनि खे, बाबा अचो बख़्शण महिराणवी, उहो ॿेर जो वण जंहिंखे धूणियो त पैसा छणंदा। ईअं करे बि इहे हुजतूं, हुन जूं मोहबतूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका हुन में उहा इहा त दोस्तनि ऐं दोस्ती जी वफ़ा करण में कमाल माण्हू हो, निभाइण वारो माण्हू हो, कसर खाइण वारो माण्हू हो। मां नालो न वठंदुसि, हिकिड़ो वॾो शाइर दोस्त आहे असांजो, ज़ाहिर आहे हुन सां हुन इश्क़ु कयो, ख़ुदा जो कसम थो ॿुधायां, आकाश अंसारी नालो थो खणा।
छा न उन माण्हू हसन ऐं आई विटनेस आहियां आकाश अंसारी इलेक्शन में बीहे NGOs जी हसन दस जेकबाद खां वठी उमरकोट ताईं उनजी कैंपेन में असां गॾु इहा गाॾी इहो असां इहे सफ़र छा न करे गुज़रियो सवाल अख़बार इदारो ठाही ख़्वाब हुउसि त अख़बार अचे ऐं तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत अख़बार अचे उन में अलाए केतिरनि खे उन हाणे एडिटर कराए छॾी एडिटर जो टैग लॻाराए छॾी वरी हिकिड़ी ॿी अख़बार कढी ख़ल्क़ जे नाले सां उन में हसन मुश्तबा ऐं हसन दर्स ॿई गॾा छा अख़बार हुई उहा भटी जेको केपरी सिनेमा जो मालिक हैदराबाद टाउन जो असीं वेंदा हुआसीं हुते वरी जेकॾहिं इबरत मैगज़ीन में थो अचे त इबरत मैगज़ीन खे शानदार बणाए थो छॾे डॉक्यूमेंट्री ठाहिण ते अचे सिंध TV ते अॼु ॾींहुं ताईं इंडिजीनियस पीपुल्स ऐं इलाइक़नि ते जेके शानदार डॉक्यूमेंट्रियूं आहिनि उहे हसन दर्सियूं ठहियल आहिनि वॉइस ओवर बि उनजो तहरीर बि उन जी सो ईअं हिकिड़ी घण रुखी शख़्सियत हो सो वरी ॻाल्हियूं कंदासीं पिया अली आकाश ॾांहुं अचां थो अली आकाश यार माशाल्लाह तव्हां शाइरीअ जे सॼे जेको आहे उन ते अभ्यास सुठो करियो था तव्हांजा मकाला लिखियल आहिनि किताब बि आहे सिंधी शाइरी में शेख अयाज़ खां पोइ हीअ जेके नाला आहिनि हसन दर्स उन्हनि में नुमाया आहे हसन दर्स जी शाइरी इन सॼे शाइरी जी फ़हरिस्त में मुनफ़रद कीअं आहे ऐं छो आहे नौजवाननि खे ॿुधायो सो बहरहाल हसन खे आऊं त ईअं नथो चवां त को उहो हिकिड़ो अलॻि आहे उहो हिकिड़ो सिलसिले सां ॻंढियल आहे ऐं जेका बि जदीद जेका नई सिंधी शाइरी आहे उनजो जेको सफ़र आहे उन में मुख़्तलिफ़ ॾाका आहिनि उन में हू बि हिकिड़े नुमायां हिकिड़े ॾाके तौरु मौजूदु आहे ऐं हुनजी हिकिड़ी प्रेज़ेंस आहे इहा वॾी ॻाल्हि आहे घणा ई केतिरा ई शाइर हुआ सिंधी में जिन लिखियो ऐं हुननि कई किताब छपराया ऐं पंहिंजे घरां पैसा ॾेई पाण महफ़िलुनि जा सदर थींदा रहिया सॼी ज़िंदगी जेतिरा जीअरा हुआ पर अॼु उन्हनि खे केर बि यादि नथो करे पर हसन दर्स जे पंहिंजो किताब बि न छपायो ऐं हुनजो किताब हुनजे मरण खां पोइ छपियो हुनखे सॼी सिंध यादि करे थी ऐं हुनजा शेर सॼी सिंध खे यादि आहिनि ऐं अॼु जो जेको नओं शाइर आहे या जेको यूथ आहे उनजी हू नुमाइंदगी करे थो ऐं नओं जेको शाइर आहे उनजे स्टाइल खे या हुनजे वे ऑफ एक्सप्रेशन खे हू एडॉप्ट करण जी कोशिशि करे थो त इहा हसन जी कामयाबी आहे ऐं उहो हिकिड़े सिलसिले सां हसन ॻंढियल आहे फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त हसन जी शाइरी जेको आज़ादु नज़्म आहे उन में हुनजो तनाज़ुर जो इज़ाफ़ो आहे ईअं न आहे त को हसन तख़लीक़ कयो या उहा शइ उन खां शुरू थिए थी त हुन जेको पोयों जेको बि आज़ादु नज़्म जो तसलसुल हो नज़्म जो तसलसुल हो उन में वेरिएशन पवंदी उनखे नवां घाड़ेटा बि ॾिना उनखे वुसत बि ॾिनी ऐं पंहिंजी रिवायतुनि खे बि उन फॉलो कयो ॿई असांखे उन में शयूं मिलनि थियूं वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे अवां शाह लतीफ़ खे ॾिसो ऐं शेख अयाज़ खे ॾिसो या उन खां पोइ वेंदे हसन दर्स ताईं अवां अचो जेका बि सिंधी शाइरी आहे उनजो टोटल जेको बि लहजो आहे असलोब या अंदाज़ आहे उहो रस्टिक आहे बरहड़ी वारो आहे शाह लतीफ़ हुजे शेख अयाज़ हुजे हसन दर्स हुजे त इन ई लड़ी में उन्हनि वटि उहे ई उन्हनि जा किरदार जेके बि आहिनि उहे बराड़ियुनि सां तालुक़ु रखनि था उन्हनि जा तसवर जेके आहिनि या उन्हनि जा पखी आहिनि वण आहिनि उन्हनि जी जेका मंज़र निगारी आहे उहा घणे भाङे उहा सिंधी शाइरी जो जेको बि टेक्स्ट आहे हिन वक़्तु मवादु आहे उहो रस्टिक आहे त उन में ईअं आहे त उहो लॻातार लिखिबो बि आयो आहे ऐं जीअं हाणे बख़्शण शेर पढ़े थो या ॿिया माण्हू पढ़नि था त पढ़ंदड़ बि उहो पढ़ंदो आयो आहे हाणे मसइलो सॼो जेको बि आहे सिंधी शाइरी सां उहो उनजे टेक्स्ट जो आहे अवां जेकॾहिं जेको बि इहो पॉपुलर जेको बि लहजो आहे या असलोब आहे सिंधी शाइरी जो उन खां तव्हां थोरो भाटी करे लिखंदा त अव्हांखे पढ़ंदड़ पढ़ंदो ई न चवंदो हीअ साईं अलाए छा पियो लिखे त जेको बि सिंधी शाइरी जी जेका तरक़ी आहे या अॻी विक आहे उहा उन टेक्स्ट जे तब्दीली सां ॿधल आहे ऐं उहा गॾिजी शाइरनि खे ज़ाहिर आहे महिनत करणी आहे पर
जेको बि ही शाइरीअ जो जेको बि सिलसिलो आहे उन में हसन नज़्म जे मैदान में तमामु घणो अॻिते आयल आहे ऐं हुन जी ही शाइरी में जेका महाकात आहे ज़बरदस्त आहे ऐं मंज़रनिगारी हुन जी ज़बरदस्त आहे ऐं पंहिंजो जेको सकाफ़ती हुन में लुक आहे उहो त बहितरीनु आहे ऐं जमालियात हुन में आहे सभु शयूं हुन में आहिनि ऐं आउं सम्झां थो त इहे ऐं ॿियो त जंहिं दौर में हसन उसरियो पिए या उभरियो पिए जेको 90s जो जेको ज़मानो हो ऐं हसन जी शाइरी 80s खां वठी या शुरू थी पर 90s वारो जेको ॾहाको आहे उहो हुनजो उरूज वारो बि आहे त उन में जेके बि शाइरनि जी जेका बि असांजा मुख्य शाइर जेके मौजूदु हुआ उन्हनि जो जेको रवैयो हो उहो अलॻि हो। जीअं अवां 90s जे शाइरनि खे ॾिसंदा ऐं उन्हनि खां अॻु में वारनि शाइरनि खे ॾिसंदा त उहे ॿिन्हिनि में हिकिड़ो अव्हांखे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। अॻी जेका शाइरी हुई 90 खां अॻु में त उहा नज़रियाती बि हुई उन में धरती जी बि ॻाल्हि हुई उन में अव्हांखे हिकिड़ो ख़ासि क़िस्म जा मौज़ूअ जेके तहरीकी अंसर बि मिलंदो पर पोइ उन खां पोइ इहे शाइरी आज़ादु थी ऐं उन में घणा मौज़ू आया वजूदी मौज़ू आया इनफरादी मौज़ू आया ऐं हिकिड़ियूं कहाणी जा स्टोरी टेलिंग जो जेको अंसर हो शख़्सी नज़्म लिखण जो उहो लाड़ो पायो ऐं उहा नज़्म हसन बि लिखिया ॿियनि बि लिखिया पर उन्हनि सभिनी शाइरनि में हसन जी शाइरी जो कमाल इहो आहे त उहा पंहिंजी तरकीबुनि में ऐं पंहिंजी तशबीहुनि में ऐं पंहिंजी पेशकश में तमामु घणी वणंदड़ आहे। पर बुनियादी तरह वरी बि आउं इहा ॻाल्हि थो करियां त टेक्स्ट जो जेको इशू आहे ऐं उहो शाह लतीफ़ खां वठी शेख अयाज़ ताईं ऐं पोइ जेके बि सिलसिले खां वठी इवन असांजे अॼु जे दौर ताईं शाइरनि ताईं उहो साॻियो ई आहे। इन ते सिंधी शाइरनि खे वीचारणो पवंदो ऐं उन्हनि खे पंहिंजो पाण खे हिकिड़े अकाउंटेबिलिटी मां या एहतिसाब मां गुज़ारणो पवंदो त उन में अञा वेरिएशन्स जी घुर्ज आहे अञा उन में बहितरी जी घुर्ज आहे त जीअं जेके सिलसिला पुराणा आहिनि उहे न वरजाइजनि ऐं का अॻिते जी विक बि हुजे का नई ॻाल्हि बि कजे। वरी महिरबानी अली आकाश। असल में अली आकाश जेका ॻाल्हि कई त हसन दर्स जी शाइरी जा मौज़ू सभु बहिराड़ीअ जे ॻोठाणे पस मंज़र जा बि आहिनि पर हसन दर्स वटि ख़ानम गगोश बि आहे हसन दर्स वटि मीलान कुंडेरा बि आहे। हुन जी शाइरीअ में इहा हिकिड़ी बैन अल-अक़वामियत ऐं उन्हनि मौज़ूअनि ते बि हसन वियो आहे पर उन जी बहिराड़ीअ जो जेको लहजो आहे या उन में जेका ॿोली जो रचाव आहे उन जे पुठियां उन जो ॻोठ ऐं उन जी ज़िंदगी जो हिकिड़ो जेका परवरिश आहे। आऊं शाहिद आहियां अॼु बि तव्हां मशाइख़ होथीअ जे आमिर इसका थोड़ा आवाज़ बढ़ाना यार। अॼु बि तव्हांखे ॿुधायां त मशाइख़ होथीअ जा ॻोठाणा जॾहिं पाण में वेहनि था ऐं कचहरी कनि था तव्हां उन्हनि जी ॿोली त ॾिसो। पोइ हिकिड़े ॾींहुं मूं पुछियो हसन खां मुंहिंजी यार ही हर ॻाल्हि में भिटाई जी सिट पहाका पोड़ा पका असांजूं अमिड़ियूं एॾो सुहिणो ऐं उन्हनि जो लहजो ऐं प्रोनाउंसिएशन उन्हनि जो उचार ऐं ॻाल्हियुनि जा गहीर आहिनि। हीअ मूंखे चई यार ही सॼा पट जेका अथई इहे लतीफ़ साईं जा पेरड़ा घुमियल आहिनि हिन इलाइक़े में छाकाणि त उस्मान शाह जी हुड़ी खां अॻिते वरी वञिबो त वरी टंडो आदम खां मुला मखण वरी विडशाह ही हिकिड़ो पट आहे सॼो हिकिड़ो तर आहे। काज़ी तुसीनो हिकिड़ो किरदारु ऐं हसन दर्स ॿुधाईंदो त मुंहिंजे ॻोठ जा ई किरदार अथई हिननि ते आउं कॾहिं लिखंदुसि। बाबू BBC हूंदो हिकिड़ो उहो वरी शाम जो अची निकिरंदो वरी उन सां कचहरी कर त बाबा किसा वॾा वरी अल्लाह बचायो सहतो उहो दुकानु हलाईंदो नौजवान अञा ताईं आयल आहे ख़ुशि रखेसि उहो जे किसो कहाणी खणे कंहिं ॻाल्हि जी वाक़ई जी त माना तव्हां चाहींदव त इहो बसि न करे छो त उन में चाशनी ॿोली जी एॾी सुहिणी एॾो मिठास ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में किथे न किथे हुनजा पहाका टहक सो इहे ॻाल्हियूं हसन जी ज़िंदगी जो हिसो रहियूं इन करे ई उन जी शाइरी में उहे बहिराड़े जा रंग अक्स नज़र अचनि था हुस्न बि नज़र अचे थो। हिकिड़े हंधि चई दुको नेठि दाख़िल कयो मूं बि दिलि जो लखे मण मोहबत ॿियनि जी ॿुॾी वई
रुगो कर मोड़ियो उथी हुन सुबह जो, चवनि था त धरती बि थोरो धुॾी वई। या पोइ हिकिड़े हंधि पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो, वरड़ उन वाट ते वेठल अॻियां जिते ऋण रड़े थो पियो। उमिरि जे आङुरियुनि मां ॾिस फुलनि वांगुरु छणूं था पिया, सॼण सिगरेट सस्ते जां सॼो माण्हू सड़े थो पियो। लॻी वई लाड़ सां लऊं अव्हां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारिन जीअं छंडे फूके छड़े थो पियो। छा त ही बंदि आहे। अवी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾांहुं, असांजी ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो गड़े थो पियो। या पोइ हिकिड़े दफ़े मूंखे यादि आहे, सेवण मां मोटूं पिया, मूंखे चईं त इहो जेको मूं नज़्म लिखियो हो त हीउ लकी शाह सदर वटां पहाड़ जबल अचे थो, ऐं जबल में सिज अञा लथो न हो, पर हुनजे पोयां हलियो वियो त शाम वांगुरु मंज़र अची वियो। तूं जा पाण पखीअ जहिड़ी आ, लकी शाह सदर ते लहंदीअ, गूंगी शाम जबल में गॾु ॿई, ॾकी शाह सदर ते लहंदीअ। छा त तशबीह आहे शाम खे, सा बि गूंगी शाम जबल में गॾिबी। ऐं अहिड़े नमूने सां हुनजा इलाही बेशुमार शेर आहिनि जिन जो तज़किरो ॻाल्हियुनि में अचे पियो। ऐं हाणे अली ज़ाहिद खां रुॻो एतिरो पुछंदुसि त जिते हसन जी शाइरी में बहिराणे जा अक्स ऐं मंज़र आहिनि, उते हालतुनि जो ज़िक्र ॾेही ऐं परॾेही वाक़ियुनि जा मौज़ू कीअं ॾिठा आहिनि तव्हां हुनजी शाइरीअ में? हू ख़ानम गगोश ते बि नज़म लिखे थो। जी जी, तव्हां सवेरे ज़िक्र कयो ख़ानम गगोश जो, त हिते ई मूंखे हिकिड़ी शइ ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में आई त शाइर कीअं फ्यूचर जी प्रोडिक्शन्स कीअं कंदा आहिनि। मूंखे यादि आहे उन दौर में मां 99 जो ज़मानो हुयो शायदि, त मां शाम अख़बार में कमु कंदो हुउसि। तॾहिं ताज़ा नज़म पढ़िया हुया हसन दर्स जा, उन में ख़ानम गगोश नज़म बि पढ़ियो हुयो। ओचितो हिकिड़ी ख़बर आई त ख़ानम गगोश ज़ाहिर थी पई आहे, जेरी थी पई आहे। हालांकि उन लाइ इहो चयो वियो त उहो मारिजी वई आहे, ख़ुमैनी साहिब हुनखे माराए छॾियो। त उहो सॼो नज़म ॼण त अॻियां तरी आयो, त उनजी जेका प्रिडिक्शन हुई हसन दर्स जी, जेका उन नज़म में कयल आहे सॼे में, त ख़ानम गगोश तूं वरी जेरी थी पवंदीअ जॾहिं तुंहिंजा दुश्मन हा क़बर में छणी वेंदा वारी वांगुरु। बिल्कुलु। त उहो सॼो हिकिड़ो मंज़र नज़म वारो उन्हनि हालतुनि में अॻियां अची बीह रहियो। उन खां अलावा बि खोड़ सारा नज़म अहिड़ा आहिनि जेके हसन जा जेके उन में बैन अल-अक़वामी सतह ते उन जूं जेके आहिनि सो इशारा बि आहिनि, उन जूं ॻाल्हियूं बि आहिनि। हिते हिन प्रोग्राम मां हिकिड़ो जो फ़ाइदो वठंदे हिकिड़ी मां ॻाल्हि ज़रूरु कंदुसि बख़्शण। मां इहो चवंदुसि त हसन जे वेह खां पोइ असां हुन सां किथे न किथे ज़्यादती ज़रूरु कई आहे। मिसाल तौरु असां हुनजो जेको किताबु अची वियो तकड़ तकड़ में हसन जो रिसालो, थियण त ईअं घुरिजे हा, हसन बि पाण बि ईअं चाहींदो हुयो त रिसालो या किताबु छपजण खां पहिरीं इन ते पंहिंजा जेके संजीदा दोस्त आहिनि उहे हिकु दफ़ो उनखां ज़रूरु उनखे ॾिसनि, जेके उरूज़ जूं जेके आहिनि थोरियूं चुकूं आहिनि उहे उनखे दूरि कजनि। इवन पहिरें में ॿियनि जा शेर बि अची विया, पर मुंहिंजे ख़्याल में हाणे ॿियो जेको आयो आहे उहो क़दरे बहितर आहे। हा, त मां कविता हू पब्लिकेशन त अची वियो न, हिकिड़ी पब्लिकेशन अची वई प्रिंट शेप में, तव्हांजे लाइब्रेरीज़ में मौजूदु आहे उहो किताबु। सुभाणे तव्हांजा जेके शागिर्द ईंदा, अदब जा शाइरी जा शागिर्द ईंदा, ज़ाहिर आहे उहो किताबु ज़रूरु खणंदा, ऐं जॾहिं उहो खोले अॻियां रखंदा ऐं हसन ते तहक़ीक़ कंदा त हसन जा खोड़ सारा झोल उनजे अॻियां अची वेंदा जिन खे दुरुस्त करण जी ज़रूरत हुई। इहो रिसालो छपाइण खां पहिरीं अली आकाश वेठो आहे, इसाक़ समेजो वेठो आहे, ॿिया खोड़ सारा दोस्त अहिड़ा आहिनि जेके जिन जी शाइरी ते शाइरी जे तख़युल खां वठी उन जे फ़न ते गहरी नज़र आहे। उन्हनि खे जेकॾहिं हिकु दफ़ो इहा शइ उनजी नज़र मां गुज़ारी वञे हा त जेको हींअर हसन सां जेका ज़्यादती थी आहे उहा न थिए हा। मुंहिंजे ख़्याल में असां हुन सां तमामु घणी वॾी तव्हांजो छा ख़्यालु आहे अली आकाश? मां सम्झां थो त हसन जी जीअं शाइरी पंहिंजे पाण में जीअं हुई उहा ओरिजिनल तीअं ई रहणु खपे, ऐं जेकर उन में फ़न जा झोल आहिनि उहे हुअणु खपनि, छो त उन में हुआ। बाक़ी उन में फ़न ॾिसो त हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका शाइरीअ खे सम्झण में या उनजी पेशकश में तव्हांजी मदद थी करे।
पर शाइरी उनजो एहसासु उनजो मैसेज उहो अलॻि आहे, उहो हसन जी शाइरीअ में इंटैक्ट आहे। सो आउं इन इन ख़्याल जो आहियां त पाण चवंदो हो ॻाल्हियूं कंदो, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदो। हिकिड़े ॾींहुं मूंखे चई पे वञी हिकिड़े स्कूल जे अॻियां बीहारे हाणे चई सुभाणे पाण ईंदासीं, हिन में दाख़िला वठंदासीं, अंग्रेज़ी सिखंदासीं। हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरी मुख़्तलिफ़ चवंदो यार भला ख़्वाहिशूं ई आहे। ॾिसंदासीं हिनखे वज़न भर के। सो ईअं हसन ॻाल्हियूं पंहिंजे लाइ ईअं कंदो रहंदो हो। ऐं पर इहा ॻाल्हि आहे त किताब हिकिड़ी ज़िम्मेवारी आहे, उहो ज़िम्मेवारी सां छपजणु खपे। हा, मुंहिंजो इहो कतई तासुर न आहे त को हसन जी शाइरी में ॿराड़ी आहे। मूं हिकिड़े सिंधी शाइरी जी मजमूई तासुर जी ॻाल्हि कई त उहो रस्टिक क़िस्म जो आहे। ॾिसो त प्रोपोर्शन अवां वटि अर्बनाइज़ेशन बि आहे, अवां वटि शहर में बि माण्हू आहिनि, पर असांजो जेको कराची में रहंदड़ आहे, मेट्रोपॉलिटन सिटी में रहंदड़ शाइर आहे, उहो रहंदो कराची में, पर ॻाल्हि बलड़े जी कंदो, उतां जी माण्हू जी ॻाल्हि न कंदो। जिते पंहिंजे उते ॾिसे थो त जंहिं प्रोपोर्शन में, जंहिं तनासुब में शहर वधिया आहिनि ऐं आबादी वधी आहे, त असांखे पंहिंजे जेको समाजी सिटाव आहे या डेमोग्राफिकल फ्रेम आहे, उन सां शाइरी खे बरमेज जी बीहणु खपे। मुंहिंजो चवण जो हिकिड़ो ॻाल्हि आहे त मां क्लैरिफिकेशन करियां त हीअ का ॻाल्हि स्पेसिफिक हसन दर्स जे लाइ न आहे, पर पूरी सिंधी शाइरी जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि। ऐं ॿी ॻाल्हि सिंधी शाइरी जे बारे में बिल्कुलु अहम जेका आउं करण थो चाहियां उहा इहा आहे त तजनीस हरफ़ी शाइरीअ जे हज़ार हा डिवाइसिस मां हिकिड़ो डिवाइस आहे। ताज साहब वेठो आहे, शाइरीअ जे फ़न सिर्फ़ु उन्हनि तरकीबुनि ते बि न आहे, पर शाइरी मुख़्तलिफ़ निज़ामनि जो पंहिंजे फ़न जे हिसाब सां मुख़्तलिफ़ निज़ामनि जो मजमूओ आहे जेके उन में गॾिजनि था। उन में तरकीबुनि वारो बि हिकिड़ो हिसो आहे। उन हिसे मां बि हिकिड़ी तरकीब आहे तजनीस हरफ़ी, उहा सॼी सिंधी शाइरीअ खे खाई वई आहे। ते इहे हा त उहो हिकिड़ो टूल आहे जेको शाइरीअ में सूंहं जे लाइ इस्तेमालु कबो आहे। त हाणे जेकॾहिं लाम सां अखर शुरू थिया त सॼी सिट में लाम सां अखर अचणा आहिनि, पोइ ख़्यालु हुन में हुजे या न हुजे। ऐं जेकॾहिं बे सां आहे त पोइ सॼी सिट में बे सां हुजणा आहिनि। त तजनीस हरफ़ी सॼी सिंधी शाइरी जे मथां ओवरकम करे वई आहे, जंहिंजे करे माण्हू लफ़्ज़नि जे पोयां लॻा आहिनि ऐं माण्हू शाइर जेको पंहिंजे पाण खे हक़ीक़ी नमूने में एक्सप्रेस नथो करे ऐं उहो लफ़्ज़नि जे पोयां लॻे थो। ऐं तजनीस हरफ़ी में ताक़त आहे, लफ़्ज़ लफ़्ज़ जे पोयां अचनि था ऐं लफ़्ज़नि में वरी पंहिंजा तसवर आहिनि, लफ़्ज़नि जा पंहिंजा पस मंज़र आहिनि। उहे अव्हांखे पंहिंजे बुनियादी एहसास जेको अव्हां करणु चाहियो था उनखे छॾे अव्हांखे ॿियनि पासनि ॾांहुं वठी वञे थो। त इहे सिंधी शाइरी जा मसइला आहिनि। ऐं उन में मिसाल जेको बि कमु थियो, शाह लतीफ़ थियो, शेख अयाज़ थियो, इमदाद हुसैनी थियो, तनवीर अब्बासी थियो, अयाज़ गुल थियो, आकाश अंसारी थियो, ऐं हलीम बाग़ी थियो, मज़हर थियो, ऐं पंहिंजो हसन थियो। ईअं हिकिड़ी गैलेक्सी असां वटि आहे। उन्हनि पंहिंजो कमु कयो, असांखे उन्हनि खे पोरे खे मान ॾियणु खपे, उन्हनि खे सम्झणु खपे ऐं उन्हनि खे सम्झंदे उन्हनि जो क़दुरु कंदे हीउ जेको जामिदपणो आहे तजनीस हरफ़ी जो, टेक्स्ट जे वर्जा जो ऐं रदीफ़नि जो, काफ़ियनि जो, रिदमनि जो वॾो मसइलो आहे, उहो साॻियो आहे। तसवर जी बीहक जेका आहे त उहा तब्दील न पई थिए। हिकु जहिड़ो शाइर तसवर पिया न वेहनि। त इहो जेको आहे त हिकिड़ो स्टेटस को जी हालति थी वई आहे। ऐं इहो स्टेटस को शाइर ते बि लागू थिए थो, जेको उहो लिटरेचर प्रोड्यूस थो करे, ऐं पढ़ंदड़ ते बि इहो स्टेटस को लागू थो थिए जेको उनखां सवाइ ॿी का शइ पढ़णु नथो चाहे। सो ॿिन्ही पासे इहा ॻाल्हि आहे ऐं ॿिन्ही पासे इहा खुलियल आहे। जेकॾहिं उहे माण्हू उन सॼे सफ़र खां अॻिते कंदा त असां सभिनी पंहिंजनि जेके बि असांजे अॻियां मिसाल आहिनि उन्हनि खे पंहिंजाईंदे अञा बि अॻिते ॾिसूं। ऐं असां जेकॾहिं असां हिन दौर जा सभु शाइर पंहिंजे पाण खे हिकिड़ो दौर करणु चाहियूं था त पोइ असांखे पंहिंजे दौर में रहंदे पंहिंजी शाइरीअ जा पंहिंजे फ़न जे हिसाब सां, पंहिंजे फ़िक्र जे हिसाब सां असांखे नवां फीचर्स तकलीफ़ करणा पवंदा पंहिंजी शाइरी जा, न त असांजी शाइरी कंहिं बि खाते में न हूंदी। महिरबानी अली आकाश। हाणे असांखे दोस्त चवनि पिया त हालांकि हसन दर्स हिकिड़ो हेतिरे मुख़्तसिर अरसे में जेतिरो हुन यार लाइ ॻाल्हाए सघियासीं सिंधी शाइरी जे हवाले सां, हिन समूरी कचहरी खे हीअं सहेड़िजे त हसन दर्स जो किताबु छपिजी वियो आहे, शाइरी जो मजमूओ अची वियो आहे।
पर हसन दर्स ते अञा अभ्यास जी ज़रूरत आहे ऐं उमेदु कंदासूं त उनजो बहितरीनु दोस्तनि मां अली आकाश बि आहे, ॿिया बि आहिनि। हसन जी शाइरीअ ते मुकमिल हिकिड़ी थिसिस थियणु घुरिजे ऐं उन ते मुकमिल हिकिड़ो उनजो जाइज़ो साम्हूं अचणु घुरिजे ताकी ख़बर पवे त हसन किथे बीठल आहे। ॿियो इहो त अॼोके सेशन में हालार ऐं उनजो ग्रुप अचिणो हो जेके हसन खे झुंगारण जो उन्हनि जो ख़्यालु हो। पर हाणे मूंखे हिननि दोस्तनि मैसेज कयो आहे त जे उहे न आहिनि त अव्हां थोरो ॿुधायो। सो ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो मूंखे यादि आहे त अक्सर हसन ऐं जॾहिं ॻोठ वेंदा हुआसीं, हा, त हिकिड़ो गीत हो त पखी पर, हा, हिकु ॾेख यादगिरी हिकु शाम जो तसवर, खिड़ंदड़ गुलाब आहे हिकु नाम जो तसवर। पोइ मूंखे चवंदो यार इहो ॿुधाए, हू नए खे पुराणो कजे इहो बि ॿुधंदो रहंदो हो। अॼु यादि अची वियो आहे। मां बहरहाल जहिड़ो हाल आहे। आमिर इस माइक को खोलो तो थोड़ा रिवर्ब रखना है इसका, ठीक है ना। एक देख यादगिरी एक शाम जो तसवर, खिड़ंदड़ गुलाब आहे खिड़ंदड़ गुलाब आहे हिकु नाम जो तसवर, एक देख यादगिरी एक शाम जो तसवर। ही शहर घर मिट्टिया जा ऐं देस दूं जहड़ो, ही शहर घर मिट्टिया जा ऐं देस दूं जहड़ो, मंज़र उदास औरत हिकु गाम जो तसवर, एक देख यादगिरी एक शाम जो तसवर। हाय अमी मुर्की मिली आख़िर हलिया विया शहर पंहिंजे ॾांहुं, असांजी ॻाल्हि जे गल तां अञा घोड़ो गड़े थो पियो। सजण खां सिवा जे सुमण सोचजे, पत्थर जो विहाणो कजे दिल ॾिजे, ओ पत्थर जो विहाणो कजे दिल ॾिजे, दिल दिल हाय हाय दिल दिल दिल। मिजाज़न जी मूमल रगुन में रखी, ओ मिजाज़न जी मूमल रगुन में रखी, रुगो राणो राणो है रुगो राणो राणो कजे दिल ॾिजे, दिल दिल
है दिल 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 उॾाम लखां अॻिते उकरंदे हसन ओ फरिश्ते खुदा जी नाहे ज़रूरत रुगो खुद खे माणो कजे दिल ॾिजे रुगो खुद खे माणो कजे दिल ॾिजे अमुल दिल ओ अमुल दिल जी कीमत त कहिड़ी लगे टको तंहिंजो नाणो कजे दिल ॾिजे है टको तंहिंजो नाणो कजे दिल ॾिजे उॾाम लखां अॻिते उकरंदे हसन ओ उॾाम लखां अॻिते उकरंदे हसन पखियुनि खां पुछाणो है पखियुनि खां पुछाणो कजे दिल ॾिजे पखियुनि खां पुछाणो कजे दिल ॾिजे वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी